अच्छा न वरी कीअं ऐं 10 ताईं ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 थी वियो अचां थी। तूं बादलनि जे पोयां आहीं ॿाहिरि अच न तो ॾिठो मां किथे लिखियो आहियां। तूं चीटिंग थी करे। तूं हिकदमि सां चओ बादलनि मां ॿाहिरि निकिर। तोखे कीअं ख़बर पई मां बादलनि में आहियां। इहा ई त लख रुपए जी ॻाल्हि आहे। तुंहिंजो तेज एतिरो आहे कि तूं लिखण खां पोइ बि तुंहिंजी रोशनी फैलिजंदी आहे। तोखे कोई बि ढके नथो सघे। हलिया ॿाहिरि हलिया। न न न ईंदुमि। कहिड़ो तूं मूंसां वेहीं थी। तोखे मूंखे ॿाहिरि कढी ख़ाली लटा सुकाइणा आहिनि ऐं पापड़ सुकाइणा आहिनि बसि। पोइ चएं थी त लिङनि में सूरु आहे। लटनि ऐं पापड़नि खां पुछ कॾहिं किथे सूरु थियो अथनि। न छो त उहे मूंसां गॾु उस में वेहंदा आहिनि ऐं तूं बि वेहंदीअ न त तुंहिंजो बि लिङनि जो सूरु लही वेंदे। मूंखे ख़ुशी बि थींदी कि रोज़ु तूं मूंसां गॾु 10-15 मिंट वेहीं थी। ऐं सच थो चवां इहे गोरियूं वठण बि तुंहिंजूं बंदि थी वेंदे। हा अचां ॿाहिरि तूं वेहंदीअ मूंसां। न त मां न ईंदुसि।